नौशरो फिरोज़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ स्कारपे एम्प्लॉइज़ यूनियन नौशरो फिरोज़ पारां हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल ऑल सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन के सूबाई जनरल सेक्रेटरी इकबाल अहमद लालिक जा कातिल गिरफ्तार न थियण खिलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे की अगवानी स्कारप एम्प्लॉइज़ यूनियन नौशरो फिरोज़ के सदर सागर यूसुफ मंगी, खादिम हुसैन मरी, मोहम्मद याकूब वगण, अब्दुल गफ़ार लाड़को, अली नवाज़ सोलंगी, मजदूर अगवान यूनुस राजपर ऐं ॿिया करे रहा हुआ। उन मौके ते मुज़ाहिरीन जो चवण हो त पोरियत अगवान इकबाल अहमद लालिक के कत्ल के 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर नौशरो फिरोज़ पुलिस कातिलन के गिरफ्तार करण लाइ तैयार नाहे। मुज़ाहिरीन चयो त नौशरो फिरोज़ ज़िले में पदमनीअ की बाहि ॿरी रही है, पर नौशरो फिरोज़ पुलिस मंशात फरोश ऐं ॾोहारनि खां माहवार चंदो वठण में मसरूफ़ है। एहतजाज कंदड़नि IG सिंध खां मुतालबो कयो त इकबाल अहमद लालिक के कातिलन के फौरी तौर ते गिरफ्तार कयो वञे। ॿी सूरत में 22 फरवरी ते SSP ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो।